सिंध जे तालीम खाते जी अजब कारकर्दगी जो गज़ब मुज़ाहिरो उन वक़्तु साम्हूं आयो जॾहिं इहो इंकशाफ़ थियो त इटली ऐं सऊदी अरब में रहंदड़ दादू जे ॿिनि PhD उम्मीदवारनि खे न रुॻो प्राइमरी टीचर तौरु मुक़ररी जा ऑर्डर जारी कया विया आहिनि पर हिननि जी परॾे में मौजूदगी दौरान जॉइनिंग बि कराई वई आहे। तालीम खाते जो नओं स्कैंडल साम्हूं अचण बाद मेरिट ते भर्तियुनि ऐं जॉइनिंग जूं वॾियूं हामूं हणंदड़ तालीम वारे वज़ीर सरदार शाह जी मेरिट वारनि दवाउनि जो फूकणे मां हवा निकिरी चुकी आहे। स्कैंडल जे तफ़सीलनि मूजिबि जोही वासी नादिर रिंद खे ॻोठु बख़्श अली रिंद जे स्कूल में PhD तौरु जॉइनिंग कराई वई जॾहिं त हिन वक़्तु हू इटली में मौजूदु आहे। दादू सां तालुक़ु रखंदड़ ॿियो उम्मीदवार अब्दुल वहीद बि सऊदी अरब में मौजूदु आहे पर हिन खे बि जॉइनिंग जो ऑर्डर ॾिनो वियो। इन स्कैंडल जो इंकशाफ़ इन वक़्तु थियो जॾहिं मेरिट जी वेटिंग लिस्ट में वेठल मोहम्मद फ़ारूक सिंध हाई कोर्ट पहुची वियो ऐं अदालत खे स्कैंडल खां आगाह कयो। सिंध हाई कोर्ट तालीम वारे सेक्रेटरी DO दादू ऐं ॿियनि खे 30 नवंबर ते तलब करे वरितो आहे। इन खां अॻु जो अदालत को एक्शन खणे तालीम खाते परॾे में मौजूदु ॿिन्ही उम्मीदवारनि जा जारी थियल अपॉइंटमेंट ऐं जॉइनिंग ऑर्डर रद्द करे छॾिया आहिनि ऐं नोटिफिकेशन बि जारी कयो आहे। परॾे में वेठल माण्हुनि खे ऑर्डर ऐं जॉइनिंग ॾियारण वारो ही स्कैंडल साम्हूं अचण बाद सोशल मीडिया ते सरदार शाह ऐं सेक्रेटरी तालीम ख़िलाफ़ बाहि भरी वई आहे ऐं मेरिट ते पास थियण बावजूदु ऑफर ऑर्डर ऐं जॉइनिंग खां महरूम बणियल नौजवान तालीम वारे वज़ीर जी कारकर्दगी जी उबती खल लाहे रहिया आहिनि। हिन नौजवान बि तालीम वारे वज़ीर सां अहिड़ी कुझु कार कई आहे। असां सलाम था कयूं तालीम जे वज़ीर सरदार शाह खे जो हुन वॾो हिकिड़ो कारनामो कयो आहे। हाणे उहो कारनामो कहिड़ो आहे? उहो कारनामो इहो आहे त सऊदीअ में जेको वेठो आहे उन जी जॉइनिंग जेको आहे सो दादूअ में। वाह साईं वाह। ऐं इटलीअ वारे खे उतां जो माना जॉइनिंग उहो उते वेठो आहे, जॉइनिंग हिते थी मिले, माना हर शइ थी वञे, सभु डॉक्यूमेंट्स क्लियर थी था वञनि, उन्हनि खे जॉइनिंग मिली थी वञे। उहे उते वेठा आहिनि ऐं जेके असां असुल सिंध जा रहाकू आहियूं, हीअ मेरिट लिस्ट आहे 2013 में हीअ PhD जी आहे जंहिंमें 77 मां मार्कूं खयूं आहिनि। अञा ताईं मां इंतज़ार में आहियां, सिंध जो बाशिंदो मां इंतज़ार में आहियां त मूंखे कॾहिं जॉब थी मिले। हीअ 70 मार्कूं मुंहिंजूं GST में कमीशन कयूं आहिनि 2013 में, पर सिंध हुकूमत मूंखे को लाभ न ॾिनो। माना पैसनि ते करप्शन करप्शन करप्शन। पोइ त साईं तो रिकॉर्ड रखी छॾियो हिन दुनिया जे खिते ते। असां तोखे सलाम था कयूं सिंध वारा, असां तोखे सलाम था कयूं। असांखे ख़ुदकशियुनि में मजबूर करे ऐं तूं जेको आहे सो रिश्वत ते माण्हुनि खे टूटियूं ॾींदो रह। असां अक़लियत में तब्दील थींदा रहंदासीं, पर हीअ हिकिड़े ॾींहुं तोखे इंसाफ़ थींदो, इंसाफ़ थींदो हिते न त हुते। इंशाअल्लाह तोसां इंसाफ़ थींदो असांजो। असांजी उमिरियूं ख़तमु थी वयूं, ठीकु आहे, को मसइलो न आहे। असांखे तो एहसास कमतरीअ में विझी छॾियो, असां सिंधनि खे एहसास कमतरीअ में तव्हां विझी छॾियो, पर को मसइलो न आहे। अल्लाह इंसाफ़ कंदो ऐं उहो इंसाफ़ जल्द हाणे तव्हां सां थियण वारो आहे ऐं उहो अनक़रीब टाइम परे न आहे। इंशाअल्लाह ताला हाणे उहो टाइम परे न आहे जेको अल्लाह ताला तव्हां सां कंदो। जीअं असांजी तव्हां ज़िंदगियूं बर्बाद कयूं न, ईअं अल्लाह ताला तव्हांजे बचनि सां बि ईअं कंदो त तव्हांखे ख़बर पवंदी। इंशाअल्लाह ताला तवक्कल अल्लाह। सवाल इहो आहे त छा सिंध जी तालीम खाते पारां परॾे में वेठल माण्हुनि जा ऑर्डर ऐं जॉइनिंग कैंसिल करण सां ही स्कैंडल ख़तमु थी वेंदो? छा सिंध हाई कोर्ट हिन स्कैंडल जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ को वॾो एक्शन खणंदी? इन्हनि सवालनि जा जवाब 30 नवंबर ते सिंध हाई कोर्ट जी ॿुधणी दौरान ई मिली सघंदा।